वटि मौजूदु आहियूं जेका पत्थर दुनिया में मिठल ख़ान जे नाले सां मशहूरु हुई। साईं ज़ुल्फ़कार बुर्दी साहब जेको पाण हिकु मोज़िज़ शख़्सियत ऐं हिकु नामियारी शख़्सियत अदाकारी जे हिसाब सां साईं जन जो तमामु वॾो हिकु किरदारु आहे, तमामु हिकु वॾो नालो आहे। जॾहिं PTV हलंदो हुयो, PTV ते एक्टर कैमरा ॾे हली वेंदो हुयो। पोइ वरी प्राइवेट चैनल जॾहिं आया त कैमरा एक्टर ॾे हली आई। हाणे सोशल मीडिया जो दौर इहो आहे त तव्हांजी कैमरा बि हथ में आहे, तव्हांजी TV बि हथ में आहे ऐं तव्हांजो टैलेंट बि तव्हांजे पंहिंजे हथ में आहे।